नमस्कार, जय श्री कृष्ण। माया करिश्मा पेसवाणी है मुंहिंजे चैनल के यानी कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनी जो स्वागत है। तव्हांजो पंहिंजो चैनल जिते तव्हां ॿुधंदा आहियो सिंधी कथाऊं, ॾिण वार जी जानकारी, सभु पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधी में। त अॼुकल्ह पाण ॿुधूं पिया पुरुषोत्तम महीने जी कथाऊं। अञा ताईं असां 7, 8 ऐं 9 अध्याय जी कथा ॿुधी चुकिया आहियूं। 7 अध्याय में पाण ॿुधोसीं द्रौपदी जे पिछले जन्म जी कथा छा हुई, ऐं 8 अध्याय में पाण ॿुधियोसीं कि दुर्वासा ऋषि प्रसन्न थी द्रौपदी खे वर घुरण लाइ चयो ऐं पुरुषोत्तम महीने जो महात्म ॿुधाई। ऐं 8 अध्याय में ॿुधोसीं कि द्रौपदी पुरुषोत्तम महीने जो अपमान कयो ऐं पाण शिव भगवान जी पूजा में लीन थी वई। त अचो ॿुधूं अॻिते छा थियो। अध्याय 9 ॿुधूं था। अध्याय 9। श्री सूत जी महाराज चयो त हे ऋषि, इहा कन्या दुर्वासा ऋषिअ जे वञण खां पोइ भगवान महादेव जी कठिन तपस्या करण लॻी। एतिरे क़दुरु जो पंहिंजे शरीर जी सुध बुध बि विञाए वेठी। अहिड़ीअ तरह तपस्या कंदे कंदे केतिरा ई वरीअ गुज़री वियसि। आख़िर महादेव हिन ते प्रसन्न थियो ऐं खेसि दर्शन ॾिनो। ऐं कन्या बि भगवान खे आयल ॾिसी ॾाढो गदगद थियण लॻी ऐं ॿई हथ जोड़े भगवान महादेव जी स्तुति करण लॻी कि हे भगवान, हे उमापति, हे प्राणनि खां प्यारा जगदीश, हे कल्याणकारी, हे दयालु, तव्हांखे मुंहिंजो वार वार नमस्कार आहे। हे शिव, हे शंकर, अवां कामदेव खे भसन करण वारा आहियो। हे भगवान, अवां ब्रह्मा आहियो, अवां विष्णु आहियो, अवां महेश आहियो, अवां मुंहिंजा माता पिता गुरु सभु कुझु आहियो। मां तव्हांजे शरण में आहियां। अहिड़ी तरह कन्या महादेव जी स्तुति करे माठ थी वई। भगवान महादेव इहा स्तुति ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो ऐं चवणु लॻो त हे पुत्री, मां तो ते ॾाढो प्रसन्न आहियां। हाणे घुर जेको घुरनो अथई। कन्या महादेव जा इहा वचन ॿुधी चवणु लॻी त हे शिव महाराज, वर 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 वर, यानी जेकॾहिं अवां मूंखे प्रसन्न आहियो त मूंखे इहो वर ॾियो त मूंखे लाइक़ु वर मिले। अत्यंत सुंदर शरीर, शूरवीर, गुणनि जी खान हुजे। पतीअ खां सवाइ जगत में मूंखे ॿियो कुझु बि मिठो नथो लॻे। महादेव चयो त हे पुत्री, तथास्तु, ईअं ई थींदो। तो 5 दफ़ा वर घुरियो आहे, तंहिं करे तोखे 5 पति मिलंदा जे महायोद्धा, धर्मात्मा ऐं भगत हूंदा। वीचारी कन्या इहो वर पाए घबराइजी वई। महादेव चवणु लॻसि त हे भगवान, हिकु स्त्रीअ खे 5 पति कीअं शोभा कंदा। हाणे मुंहिंजी लॼ रखो। महादेव संदसि वेनती ॿुधी चवणु लॻो, हे पुत्री, तूं घबराए न। मुंहिंजा वचन कॾहिं बि कूड़ा न थींदा। 5 पति तोखे हिन जनम में न, ॿिए जनम में मिलंदा। तूं सॼे संसार में सभिनीनि स्त्रियुनि खां वधीक सुख सां गुज़ारींदीअ, इन में को बि शक न आहे। तो जो दुर्वासा ऋषि जो निराधार ऐं पुरुषोत्तम महीने जी निंदा कई आहे, हिन जो ही नतीजो आहे। मां पिणु पुरुषोत्तम महीने खे मञंदो आहियां, तंहिं करे तूं बि पुरुषोत्तम जो अवश्य पूजन कजांइ, जो सभु सुख खे ॾियण वारो आहे। भगवान कन्या खे इहे वचन चई करे अंतर ध्यान थी वियो। त हिते 9 अध्याय समाप्त थियो। अध्याय 11। शिव जी महाराज चवणु लॻो त हे मुनीश्वरो, श्री कृष्णचंद्र भगवान चवणु लॻो त हे युधिष्ठिर, भगवान महादेव जे अंतर ध्यान थी वञण खां पोइ इहा कन्या चिंता रूपी समुंड में गोता खाइण लॻी। हिकु त उहा तपस्या जे करे तमामु निर्बल थी वई हुई, ॿियो त पतीअ जी वासना बि हिन खे हलाल कयो हो। सच चयो अथनि त चिंता चिता समान आहे। चिंता सां चतुराई घटे, दुख ऐं घटे शरीर। नेठि वीचारीअ जो प्राण पखड़ी परवाज करे विया। इन्हीअ वक़्तु राजा द्रुपद यज्ञ कयो, जंहिंमां हीअ कन्या पैदा थी, जंहिंजो नालो द्रौपदी रखियो वियो। जॾहिं राजा द्रुपद स्वयंवर रचायो हो, तॾहिं अर्जुन राजा जे कयल पिण मूजिबि मच्छीअ खे निशान चिटे सभिनीनि राजाउनि जे वेठे द्रौपदीअ खे वठी आयो। ॻाल्हि हिन रीति आहे। पांचाल देश जे राजा द्रुपद दरबार में विच में हिकु थंबो ठारायो ऐं जंहिंजी चोटीअ ते हिकिड़ो चक्रो फिरी रहियो हो। हिन चक्रे जे पासे में हिकु हथरांग मच्छी लॻल हुई ऐं ज़मीन ते थंबे सां लॻोलॻि तेल जो हिकु बर्तन रखियल हो। राजा पिण कयो हो कि जेको सूरमा मथे ॾिसण खां सवाइ हिन फिरंदड़ मच्छीअ जे पासो ॾिसी करे, यानी परछाई ॾिसी मच्छीअ जे अख में तीर जो निशानो कंदो, तंहिं सां द्रौपदीअ जो विवाह थींदो। इहो ॿुधी सभु राजाऊं ऐं सूरमा स्वयंवर में अची शरीक थिया हुआ ऐं हर को पंहिंजो पंहिंजो ज़ोर आज़माइण लॻो, पर वरियो कुझु बि न। इहो ॾिसी अर्जुन उथियो ऐं परमात्मा जो ध्यानु धारे हथ में तीर कमान खणी तेल जे बर्तन में फिरंदड़ मच्छीअ जो पाछो ॾिसी करे तीर चिटियो त ठीकु इहो तीर वञी मच्छीअ जी
अख में लॻो। पोइ राजकुमारी द्रौपदी गुलनि जो हार अर्जुन जी ॻिचीअ में विधो। अध्याय 12। शिवजी महाराज चवणु लॻो त हे ऋषियों, दुर्योधन पंहिंजे मामा शकुनी सां मिली करे युधिष्ठिर खे जुआ करण लाइ हिमथायो, जंहिं ते युधिष्ठिर हा कई। बसि छा थियो, जुआ करण लाइ हिकिड़ी सभा तयारु थी वई ऐं जंहिं में ॿिन्हिनि तरफ़नि जा माण्हू वेही रहिया। जुआ करण लाइ कौरवनि जी तरफ़ां शकुनी ऐं पांडवनि जी तरफ़ां युधिष्ठिर वेही रहिया। ढारो उछलियो वियो। पहिरें दाव में कौरवनि खटियो, पोइ त शकुनी वियो हिक ॿिए जे पुठियां दाव खटंदो। नतीजो इहो निकितो कि ॾिसंदे ॾिसंदे युधिष्ठिर सभु कुझु हारिजी वियो। जुआ में हाराइण जे अंध में पाण खे बि दाव में रखियईं। पाण खे बि हाराइजी करे आख़िरकार द्रौपदीअ जी अची यादगिरी पियसि। अंध विचा चयाईं त हाणे मुंहिंजी स्त्री द्रौपदी दाव ते आहे। युधिष्ठिर जे मुख मां इहे वचन ॿुधी सभु सभा धिक्कार धिक्कार चवणु लॻी। युधिष्ठिर जॾहिं द्रौपदीअ खे दाव में हारिजी वियो, तॾहिं दुर्योधन ख़ुशीअ विचां विदुर खे चयो त हिकदमि वञी द्रौपदीअ खे वठी अचु, पर विदुर न मञियो। पोइ महावीर कर्ण खे चयईं। कर्ण द्रौपदी खे अची चयो त द्रौपदी, दुर्योधन जो हुकुम मूजिबि मां तो वटि आयो आहियां, तूं दासी जे रूप में हल। सबबु त युधिष्ठिर तोखे जुए में हाराए छॾियो आहे। कर्ण जी इहा ॻाल्हि ॿुधी द्रौपदी जी वाहियूं ई वाताल थी वयूं। पाण संभाले करे द्रौपदी चयाईं त हे कर्ण, तूं युधिष्ठिर खां वञी पुछ त अॼु दाव में पहिरीं पाण खे हारियईं या मूंखे। कर्ण मोटी अची ॾिसी दुर्योधन हिकदमि दुशासन खे चयो, हे दुशासन, तूं वञी द्रौपदीअ खे जोरीअ वठी अचु। हुकुम मूजिबि दुशासन द्रौपदीअ खे वारनि खां गीलींदो अची विच सभा में बीहारियो ऐं हिकदमि हुकुम ॾिनो दुर्योधन कि विच सभा में द्रौपदीअ खे नग्न कयो वञे। दुर्योधन जा इहे वाक्य ॿुधी सॼी सभा में गोड़ मची वियो। द्रौपदी बि क्रोध विचां चयो त धिक्कार आहे सभा में वेठल खतरनि खे, जो अॼु मुंहिंजी इहा हालत ॾिसी करे बि नथा ॻाल्हाइनि। हिते द्रौपदीअ खे भॻवान श्री कृष्ण जी यादगिरी आई। ॿई हथ जोड़े निमाणा नेण खणी भॻवान जी स्तुति कयईं। हे गोविंद, हे द्वारकाधीश, हे कृष्ण, हे गोपिन जा प्रिय, हे नाथ, हे रमानाथ, हे ब्रिजनाथ, मुंहिंजी हिन आफ़त में अची सहायता कर। मां अबला तुंहिंजी शरण में आहियां। हे प्रभु, तोखां सवाइ मुंहिंजी सहायता केरु कंदो। द्रौपदी जी इहा स्थिति ॿुधी करे भॻवान श्री कृष्णचंद विच सभा में अची द्रौपदी जी लज रखी इहा कथा मथे वरन थी आहे। मतिलबु त निंदा कंहिंजी बि करणु चङी न आहे। श्री भॻवानु चवणु लॻो त हे युधिष्ठिर, पुरुषोत्तम महीनो अचण वारो आहे, तंहिं करे तव्हीं प्रेम भाव सां हिन जो पूजन कजो त तव्हांजा 13 वन वसवास जा आहिनि जो उहे सुख सां गुज़री वेंदा ऐं को बि दुख तव्हांजे वेझो न ईंदो। श्री कृष्ण भॻवानु चयो। पांडवनि खां ईअं चई मोकिलाए द्वारकापुरी रवानो थी विया। तंहिंखां पोइ जॾहिं पुरुषोत्तम जो महीनो आयो, तॾहिं पांडवनि द्रौपदीअ समेत ॿुधायल विधीअ मूजिबि पुरुषोत्तम महीने जो पूॼन कयो, जंहिं करे सभिनी आपदाउनि खां छुटी करे 13 साल वन भोगे वरी विनायल राज हथ कयो। अध्याय 13। सौनकादिक ऋषि सूत जी खे चवणु लॻा त हे महाराज, तव्हांजे मुख मां इहे पवित्र पुरुषोत्तम महात्म अमृत रूपी कथा ॿुधी ॾाढो प्रसन्न थिया आहियूं। हाणे असांखे ॿुधायो त पुरुषोत्तम महात्म साधण सां फ़क़ति पांडवनि जो कल्याण थियो आहे या ॿिए कंहिंजो बि थियो आहे। सूजी चवणु लॻो त हे मुनीश्वरो, तव्हां ॾाढो उत्तम सुवालु पुछियो आहे। हीउ साॻियो सुवालु हिकु दफ़े नारद बि भॻवान खां पुछियो हो ऐं जंहिंजो जवाबु भॻवानु नारद खे ॾिनो हो, मां तव्हांखे ॿुधायां थो, तव्हां सावधान थी ॿुधो। हिकिड़ो चित्रधर्म नाले राजा थी गुज़रियो आहे, जंहिंखे दर्द धनवा नाले हिकिड़ो पुटु हो, जंहिंजो नालो सारे देश में फैलिजी वियो। हू हिकु हरि भक्त हो। संदसि स्त्री जो नालो सीलवंती हो, जो तमामु सुलक्षणी ऐं गुणवान हुई। जॾहिं दर्द धनवा वॾो थियो, तॾहिं संदसि पिता खेसि राज ॾेई पाण वन में वञी भॻवान जो भॼन करणु लॻो। हेॾां राजा दर्द धनवा खे संदसि स्त्रीअ मां 4 पुट ऐं हिकु कन्या ॼाई। संदसि पुट हुआ चित्रवाह, मनमनाह, चित्रकुंडल ऐं कन्या जो नालो हो चारमती।
हिकिड़े ॾींहुं राजा वज़ीर उमराव साण करे शिकार करण लाइ जंगल ते हलियो। शिकार कंदे राजा जी नज़र वञी हिकु हिरण ते पई ऐं हुनखे भर करे हिकिड़ो तीर हणाई। तीर वञी हिरण खे लॻो ऐं हिरण रत ॻारींदो वञी जंगल में लिकियो। राजा बि हिरण जे पुठियां पियो, पर आख़िरी थकिजी हिकिड़े वण जे हेठां वेही रहियो। कुदरत सां उन वण जे हिकिड़ो तोतो बि अची वेठो ऐं राजा खे चवणु लॻो त हे राजा, तूं अञा पाण सुञाणण जो यतन न कयो आहे। सारी उमिरि राजाई सुख भोगन में गुज़ारे रहियो आहीं। ही अमोलक मनुष्य ॾेही मोटी कान मिलंदई। ॾिस, तुंहिंजो पिता तोखे राज सौंपे पाण वन में हली वियो हो, तंहिं करे तूं बि कुझु वीचार कर। राजा तोते जा इहे लफ़्ज़ ॿुधी वीचार में पइजी वियो त ही कहिड़ो इसरार थियो। तोतो आहे या तोते जे रूप में स्वयं भॻवान आहिनि। राजा इन्हीअ वीचार में हो त संदसि लश्कर बि हुते अची पहुतो ऐं लश्कर खे ॾिसी तोतो ग़ाइबु थी वियो। पोइ राजा लश्कर सां गॾिजी पंहिंजे घर आयो, पर न खाए न पीए एकांत में वेही वीचार करणु लॻो। हेॾा राणीअ खे जॾहिं ख़बर पई तॾहिं हूअ राजा वटि आई ऐं संदसि ग़म जो कारण पुछणु लॻी, पर राजा हिनखे कुझु बि न चयो। राणी इहो ॾिसी व्याकुल थियणु लॻी, पर कुझु वस न हली सॻियसि। प्रजा बि इहा हालत ॾिसी ॾाढो दुखी गुज़ारणु लॻी। अहिड़ी तरह राजा खे दुखी गुज़ारींदे कुझु वक़्तु गुज़रियो, पंहिंजे दुख जो अहवालु कंहिंखे न ॿुधाई। त ही हो अध्याय 13 ऐं हिते अॼु जी कथा मां हिते ई विराम थी ॾियां। अॻिते जी कथा मां वरी तव्हांखे ॿुधाईंदमि। अॼु जो वीडियो तव्हांखे वणियो हुजे त कमेंट में जय श्री कृष्ण लिखिजो। त वरी मिलंदासीं, हिन कथा खे अॻिते वधाईंदासीं। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।